कुल लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जी तरफ़ खां मोमिन मर्दनि ऐं मोमिन औरतुनि खे इहो ई हुकुम आहे त तव्हां पंहिंजे नज़रुनि जी बि हिफ़ाज़त कयो ऐं पंहिंजे ओघड़नि जी बि हिफ़ाज़त कयो। कुल लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम, मर्द हज़रात खे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां इहो हुकुम आहे त तव्हां पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे ओघड़नि जी हिफ़ाज़त कयो। व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम, तंहिंजे करे तव्हां सां जे मथां लाज़िम आहे त इंसान पंहिंजे नज़रुनि जी बि हिफ़ाज़त करे, पंहिंजे ओघड़नि जी बि हिफ़ाज़त करे, पोइ मर्द हुजे चाहे औरत हुजे। त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि फ़रमायो आहे ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। ज़िना न कयो, ज़िना चूंकि वॾो जुर्म आहे, बल्कि अहिड़े शयुनि जे वेझे बि न वञो जेके ज़िना जो सबबु बणिजनि। वला तक़रबु ज़िना, तंहिंजे करे मर्द जे मथां लाज़िम आहे त औरत ग़ैर मुहर्रम औरत सां न ॻाल्हाए। ग़ैर मुहर्रम मर्द जे मथां लाज़िम आहे त औरतुनि सां न ॻाल्हाए, औरतुनि जे मथां लाज़िम आहे त मर्दनि सां न ॻाल्हाइनि। सफ़ा जेकॾहिं ज़रूरी बि आहे पोइ परदे में ॻाल्हाए, पर आवाज़ जे अंदरि, पंहिंजे आवाज़ जे अंदरि बि औरत जे मथां लाज़िम आहे त सख़्ती खे पैदा करे। तव्हां त मर्द ॿीहर ॻाल्हाइण जे लाइ उनजी दिलि ई न चवे। त बनी इसराइलनि जे मथां जेकॾहिं अज़ाब आयो आहे, उहो अज़ाब बि औरतुनि जे करे ई आयो आहे। तंहिंजे करे ज़िना जे इंसान वेझो न वञे, ग़ैर मुहर्रम औरत जे वेझो न वञे। क़ुरान पाक जे अंदरि इहा ई ॻाल्हि आहे त ला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझे न वञो, माना अहिड़ा असबाब ई पैदा न कजनि जंहिंजे करे इंसान ज़िना करण ते मजबूर थी पवे। अॻिन क़ौमुनि ते जेके अज़ाब आया उहे इन जे करे अज़ाब आया, कुझु मर्दनि सां बदफ़ेली, कुझनि जी जेका औरतुनि सां बदफ़ेली। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो वॾी तफ़सील सां ईंदो आहे क़ुरान पाक जे अंदरि। वलूतन इज़ क़ाल लिक़ौमिही अतातून अल-फ़ाहिशा मा सबक़कुम बिहा मिन अहदिम मिनल आलमीन इन्नकुम लतअतून ar-रिजाल शहवतम मिन दूनिन निसा बल अंतुम क़ौमुम मुसरिफ़ून। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम अहिड़े हिकिड़े बुरे फ़ेल जे अंदरि छोकिरनि सां मशगूल थी विया, मसरूफ़ थी विया, जो हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे सम्झायो तव्हां अहिड़ो कमु कयो था मा सबक़कुम बिहा मिन अहदिम मिनल आलमीन, कंहिं बि दुनिया जे अंदरि तव्हां खां पहिरियां अहिड़ो कमु न कयो आहे। जेकॾहिं तव्हां मर्दनि सां शहवत पूरी कयो था औरतुनि खे छॾे करे, त तव्हां हद खां तजावुज़ करे वञो था पिया। चूँकि क़ुरान पाक जे अंदरि इन्हनि इंसाननि खे अल्लाह तबारक व तआला मुजरिम करार ॾिनो आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी फ़रिश्तनि जी, जेके फ़रिश्ता हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जे मथां अज़ाब खणी करे अची रहिया हुआ, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां पुछा कई तव्हां काॾे था वञो पिया, छा कंदो? उन्हनि जवाबु ॾिनो इन्ना उरसिलना इला क़ौमिन मुजरिमीन, अल्लाह तबारक व तआला असांखे मुजरिम क़ौम ॾे मोकिलियो आहे। जॾहिं लूत अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उहे फ़रिश्ता पहुता त लूत अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां पहिरियों त घबराइजी वियो त महिमान मुंहिंजा आहिनि, हीअ जे क़ौम जा छोकिरा जेके आहिनि ग़लति निगाहुनि सां खणी करे उहे अची करे उते पहुता। त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम बि उन्हनि फ़रिश्तनि सां गॾु हुयो। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत लूत खे हालत ॾिसी करे चई त परेशान थियो आहे ॾाढो, चवनि साईं क़ौम जा छोकिरा आहिनि, हीअ अची करे पहुता आहिनि, हीअ छोकिरनि सां जेको आहे सो बदकारी कंदा आहिनि, तंहिंजे करे मूंखे हिननि परेशान करे छॾियो आहे। त हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम बि उन्हनि खे इलाही सम्झायो त तव्हां ईअं न कयो, तव्हां अचो, मां तव्हांखे न्याणियूं ॾियां थो पियो। उहे माण्हू जंहिं मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे उन्हनि जूं न्याणियूं आहिनि, जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जूं न्याणियूं वेठियूं आहिनि, मां तव्हां सां शादी करायां थो पियो। बहितर आहे इन ॻाल्हि खां जो तव्हां मुंहिंजे महिमाननि खे तकलीफ़ ॾियो, अचो त मां तव्हांखे शादी करायां थो पियो। त हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾुख ऐं ग़म वारी, परेशानी वारी हालत ॾिसी करे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत लूत अलैहिस्सलाम खे चयो तूं फ़िकिर न कर, असां फ़रिश्ता आहियूं, मां जिब्राइल आहियां, हे मीकाइल आहे, हे इज़राइल आहे, तंहिंजे करे तूं परेशानी न कर, तूंखे हीअ असांखे कुझु बि न करे सघंदा। तंहिंजे करे तूं पंहिंजी क़ौम खे वठी करे असुर जे टाइम ते हितां निकिरी वञ, त मां अल्लाह जे तरफ़ खां इन्हनि जे मथां अज़ाब बणिजी करे आयो आहियां। त हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ौम खे वठी करे निकितो त अल्लाह जे तरफ़ खां अज़ाब बणिजी करे फ़रिश्ता आया। तफ़सीर वारे लिखियो आहे त पोइ इहो जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हिकिड़े पर खे ज़मीन में हयो,
उन ॻोठनि जी चती चकी कढियईं, ज़मीन खे मथे खयईं, खणी करे आसमान ते, वरी उन्हनि खे ही मथां ई हेठि फिटी कयईं त उहे जेका हेठां ज़मीन ई मथां अची वई, मथां वारो हिसो हेठां अची वियो, त उन्हनि जो नालो निशान ई न रहियो। उन्ही खां बाद में अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ खां इहो अज़ाब आयो त पत्थरनि जो मींहुं उठो उन ॻोठ ते, पत्थरनि जो मींहुं उठो। अजीब ॻाल्हि इहा आहे त किताब वारे लिखियो आहे हर हिकु पथरी जे मथां हिकिड़े हिकिड़े माण्हू जो नालो लिखियलु हुयो त हीअ पथरी फिलाणे माण्हू खे लॻंदी, त बेअन ई उहा पथर उन माण्हू खे अची करे लॻे पियो जो उन जो नालो जे माण्हू जो उन पथर ते लिखियलु हुयो। ईअं 4 लख माण्हू हिकदमि जेको आहे सो हलाक थी विया। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम इन बुरे फेल जे करे अल्लाह जो अज़ाब आयो, 4 लख माण्हू जेको आहे सो हिकदमि फौत थी विया, अल्लाह जे अज़ाब में ग़र्क़ ऐं तबाह थी विया। त हिकदमि जेको आहे सो उतां हिकिड़ो दरिया नमूने चश्मो जेको आहे सो उतां निकिरी पियो, जंहिं जॻह ते अज़ाब आयो उहो पाणी एॾो त कौड़ो आहे, अॼु ॾींहं ते उहो चश्मो हले थो पियो जो पाणी कोई हैवान त उहो न पी सघंदो आहे, पर उन किनारे ते को बि वणु जेको आहे सो साओ न थी सघंदो आहे। तंहिंजे करे बुरे अमाल जो बदिलो जेको आहे उहो बुरो मिलंदो आहे। तव्हां असांजे मथां लाज़िम आहे, तव्हां असांखे बि इहो हुकुम आहे, औरतूं हज़रात जेके आहिनि उहे घर खां ॿाहिरि निकिरनि थियूं पियूं, एॾो त सिंगारजी करे निकिरनि थियूं पियूं जो औरतूं जेके तव्हां असांजे माशरे में अॼु बुरको पाए करे निकिरनि थियूं पियूं, इन बुरके खे ढकण जे लाइ वरी हिकिड़ो बुरको खपे। तंहिंजे करे एॾो वॾो ज़ुल्म आहे तव्हां असांजे माशरे जे अंदरि जो औरत बेपर्दा थी करे घुमे थी पई। जेका औरत रंग जी सांवरी आहे, जंहिं ग़रीब खे हुस्न कोन्हे, पर अहिड़ो त कपिड़ो पाए करे घर खां निकिरे थी जो न ॾिसण वारो माण्हू बि ॾिसे थो पियो। तॾहिं अल्लाह तबारक व ताला इहो फरमाए थो वला यज़रिबन बिअर्जुलिहिन्न लियुअलम मा युख़फ़ीन मिन ज़ीनतिहिन। औरतुनि जे मथां लाज़िम आहे त औरतूं अहिड़े अंदाज़ में घुमनि, अहिड़े अंदाज़ में फिरनि जो उन्हनि जी ज़ीनत जेका आहे ग़ैर मर्दनि जे साम्हूं ज़ाहिर न थिए। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां शरीयत जा पाबंद थियूं। जॾहिं तव्हां असां शरीयत जा पाबंद थींदासीं त तव्हां असां अल्लाह जे अज़ाब खां बची सघंदासीं। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औरतूं जेके आहिनि उहे शैतान जे तीरनि मां भलो तीर आहिनि, अनिसा हबाइल शैतान। तंहिंजे करे शैतान हमेशह जे लाइ इंसान ज़ात खे इन ॻाल्हि ते तयारु कंदो आहे त इंसान खे कंहिं न कंहिं बुराई जे अंदरि मुब्तला करे पोइ इंसान खे दुनिया जे अंदरि ई अज़ाब जो मुस्तहिक़ थी वञे ऐं आख़िरत बि उनजी तबाह थी वञे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम अची बणिजे थो त तव्हां असां मर्द हज़रात जेके आहिनि या औरतूं हज़रात जेके आहिनि उहे पंहिंजे जेको आहे सो हमेशह जे लाइ पंहिंजी नज़र खे हेठि रखनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 2 घरवारियूं अज़वाज मुतहरात हज़रत उम्मे सलमा ऐं हज़रत मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा वेठा। हिकिड़ो नाबीनो साहबी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम, उहो अची रहियो हुयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त हज़रत अब्दुल्लाह अचे थो पियो। हज़रत उम्मे सलमा ऐं हज़रत मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खे हुकुम कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उथो ऐं पर्दो कयो। त उहे 2 औरतूं जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं वेठियूं, ॾिठूं त हिकिड़ो नाबीनो साहबी आहे उहो अचे थो पियो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अर्ज़ु कयूं, चईंसीं हू नाबीनो आहे, असांखे ॾिसी नथो सघे पियो। जॾहिं असांखे ॾिसी नथो सघे त असांजे पर्दे करण जो कहिड़ो हुकुम हूंदो? त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा उहो नाबीनो आहे? अवां त नाबीना न आहियो, अवां त उनखे ॾिसी सघो था पिया। तंहिंजे करे उथो ऐं पर्दो कयो। तंहिंजी माना जीअं मर्द जे मथां औरत जे मथां लाज़िम आहे त भई उहो पर्दे में हले, पंहिंजे नज़रनि खे जेको आहे सो झुकाए करे हले, ग़ैर मर्द खे न ॾिसे। अहिड़े ई नमूने सां मर्दनि खे हुकुम आहे त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करे, पराई औरतुनि ॾे जेको आहे सो न ॾिसे। अॼुकल्ह त तव्हां असांजो माशाअल्लाह माहौल अहिड़ो लॻो पियो आहे जो सती दुनिया जे अंदरि जेकॾहिं अमेरिका में का औरत उघाड़ी थी करे नचे थी, तव्हां असां पंहिंजे घरनि जे अंदरि सुकून ऐं इत्मीनान सां मर्द ऐं औरतूं गॾु थी करे ॾिसनि थियूं पियूं। तंहिंजे करे इहो वबाल आहे, पर वॾो जेको आहे सो वबाल आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे त इंसान पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करे। जेकॾहिं औरत बेहया थी पवे, औरत बेपर्दा थी करे, आवारा थी करे दुनिया जे अंदरि घुमणु लॻे, त इहो इंसान, इहा क़ौम पोइ अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ारु करे। छो त बनी इसराइलनि जे मथां जेको वॾे में वॾो अज़ाब आयो आहे उहो बि औरत जे करे जेको आहे न अज़ाब आयो आहे। बनी इसराइलनि जे अंदरि ग़ालिबन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम मां हुयो, बनी इसराइली हुयो। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, वॾो आलिम मुस्तजाबु दुआ, अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं जॾहिं बि हथु खणंदो हो त अल्लाह ताला उनजा हथ ख़ाली न मोटाईंदो हुयो। जॾहिं फ़िरौन ग़र्क़ थी वियो, मिस्र फ़तह कयो बनी इसराइलनि, उन्ही खां बाद में मुजरिम क़ौम जेका आहे, जब्बारीन क़ौम जेका आहे, उहा उन बुज़ुर्ग वटि हली आई, बलअम बिन बाऊर जे नाले सां। उहो बुज़ुर्ग मशहूरु हुयो, इस्मे आज़म उनखे मालूम हुयो। इस्मे आज़म जे हवाले सां जेका बि दुआ घुरंदो अल्लाह ताला उनजी दुआ क़बूल कंदो हुयो।
पोइ उहे जेको आहे सो आया बलअम बिन बाउर वटि अची करे चवणु लॻी मुजरिम क़ौम जब्बार क़ौम त असांजे लाइ दुआ घुर त अल्लाह तबारक व ताला असांखे फ़तह ॾे मूसा ते ऐं असांखे वरी साॻी जीअं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम असांखां मिस्र फ़तह कयो आहे वरी असां मिस्र जे मथां क़ाबिज़ थी वञूं। त उन बलम बिन बाउर जेको उन वक़्त में बुज़ुर्ग हो उन्हनि खे सम्झायो तव्हां मूंखां अहिड़ी दुआ घुरायो था जो नबी जे ख़िलाफ़ु अल्लाह जा फ़रिश्ता उन सां मदद जे लाइ गॾु आहिनि, तंहिंजे करे तव्हां मुड़ी वञो, मूंखां अहिड़ी दुआ न करायो। बहरहाल उन्हनि जेको आहे सो ज़ोर कयो घणो बलअम बिन बाउर जे मथां त तूं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु दुआ घुर, असांजे हक़ में दुआ घुर, तां त असां मूसा जे मथां फ़तह कयूं। पोइ उन इजाज़त वरिती बलअम बिन बाउर, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां इस्तिखारो कयां। जॾहिं अल्लाह तबारक व ताला खां उन इस्तिखारो कयो, इस्तिखारे में बि उनखे मनो आई त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु कॾहिं बि हथु खणी करे बददुआ न कजांइ। पर क़ौम जेका आहे सो न मुड़ी, उहा मुजरिम क़ौम बलम बिन बाउर ॾे वॾा वॾा हदिया खणी करे अची पेश कया। जॾहिं उन हदिया अची करे पेश कया, आख़िर बलम बिन बाउर न पियो मञे। पोइ बलम बिन बाउर जी घरवारी ॾे विया, जो घरवारी खे वञी करे वॾो माल ऐं मिल्कियत ॾिनऊं, वॾा हदिया तोहफ़ा सोफ़ा पेश कयूं। आख़िर माई इन ॻाल्हि ते मजबूर थी पई जो बलम बिन बाउर खे अची करे चई त हे क़ौम मुजरिम जब्बार क़ौम, तव्हां असांखे एतिरो इलाज करे थी, एतिरो माल ॾे थी पई, एतिरा हदिया, ज़ाहिर में हदिया हुया पर हालांकि उहे रिश्वत खणी करे आया हुआ, तंहिंजे करे तोखे जेको आहे न मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु दुआ घुरणी पवंदी। बलम बिन बाउर जॾहिं माई जे साम्हूं मजबूर थी पियो, हथु खणी करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु दुआ घुरणु लॻो, कुदरतन ईअं ई लफ़्ज़ जेके मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु कढणु लॻो, बजाए जो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे बददुआ ॾे त उहो साॻी जब्बारीन क़ौम खे जेका बददुआ ॾियणु शुरू थी वियो। त उन्हनि मां दहा निकिरी वियूं त बलम छा थो करे पियो, असां तुंहिंजे साम्हूं हदिया पेश कया, तुंहिंजे साम्हूं माल मिल्कियत पेश कयो आहे, आख़िर तूं वरी बददुआ बि असांखे ॾियणु शुरू कयो आहे। त मूसा बलम बिन बाउर चवणु लॻो मां मजबूर थी पियो आहियां जो मां लफ़्ज़ कढणु जेके ज़ुबान मां चाहियां थो उहे त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु, पर ज़ुबान मुंहिंजी तव्हांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थी रही आहे। न मुड़ियो बददुआ जॾहिं कए हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ु, पोइ रब साईं फरमाए थो उन बुज़ुर्ग इंसान जी बुज़ुर्गी हिकिड़े ई लम्हे जे ख़तम थी वई, जो रब साईं फरमाए थो फमसलहु कमसलिल कल्ब इन तहमिल अलैहि यलहस औ ततरुकहु यलहस। उनजी ज़ुबान कुते जीअं ॿाहिरि निकिरी अची करे सीने ते पई, जीअं कुते जे मथां वज़न रखी करे कुते खे भॼाइजे तबे सां कंदो आहे, ऐं जेकॾहिं ईअं छॾे ॾे तबे रस्ते ते वेही करे कुतो सां कंदो आहे। उहो बलअम बिन बाउर जी इहा हालत थी चुकी, हिकिड़ी औरत पंहिंजी जे चवण ते, जो औरत जो चवणु वठी करे एॾो वॾो ज़ुल्म कए पंहिंजे मथां, जो पंहिंजी दुनिया बि उनजी हली वई, आख़िरत बि हली वई। आख़िर जॾहिं उनजी इहा हालत थी जो क़ुरान पाक बयानु कयो आहे, मसलहु कमसलिल कल्ब, कुते जीअं उनजी ज़ुबान ॿाहिरि निकिरी पई। जब्बारीन क़ौम खे साम्हूं मुखातब थी करे चवणु लॻो तव्हां मुंहिंजी दुनिया बि ख़राबु कई, तव्हां मुंहिंजी आख़िरत बि ख़राबु कई, अचो त आख़िर में तव्हांखे इहो ॿुधायां त मूसा जी क़ौम जे मथां फ़तह हासिलु तव्हां कीअं कंदव। पोइ जब्बारीन क़ौम खे इहो चवणु लॻो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जेका आहे काफ़ी वक़्त खां ॿाहिरि निकितल आहे पंहिंजे घरनि खां, तंहिंजे करे तव्हां पंहिंजूं औरतूं सिंगारे हसीन जमील मुज़यन करे इहे जेका सो इन्हनि जे साम्हूं पेश कयो, ऐं औरतुनि खे सम्झाए छॾियो त जेकॾहिं इहे तव्हां खां बुराई जी तमन्ना करनि त पोइ उन्हनि खे न कजो। जॾहिं उहा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम तव्हांजे औरतुनि सां बुराई कंदी, बदफ़ेली कंदी, इन बदफ़ेली जे करे पोइ उहे कॾहिं बि तव्हांजे मथां फ़ातह थी न सघंदा, हमेशह हमेशह जे लाइ उन्हनि जी शिकिस्त हूंदी। पोइ ईअं ई कयूं, ईअं जो कयूं त बनी इसराइल जो हिकिड़ो माण्हू उन क़ौम मां, बनी इसराइल जी क़ौम मां, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम मां उन मुजरिम क़ौम जी हिकिड़ी औरत जे मथां आशिक़ थी पियो, आख़िर वञी करे उन सां बदफ़ेली कयईं। पोइ उन औरतुनि जो जेको फितनो बनी इसराइलनि जे अंदरि आयो, मायूं उहे नंगियूं थी करे बनी इसराइलनि में जॾहिं लही आयूं त अल्लाह तबारक व ताला जो अज़ाब आयो। अज़ाब एॾो आयो जो ताउन जी बीमारी उन्हनि में नाज़ुल थी, 70,000 बनी इसराइली हिकदमि जेको आहे सो मरी वियो। आख़िर में उन माण्हू खे पकड़ियो बनी इसराइलनि, जंहिंजे करे इन्हनि जे मथां अज़ाब आयो जो 70,000 माण्हू हिकदमि मरी वियो। उनखे फाई ॾेई करे उनखे रस्ते ते टंगे छॾियूं। उन मर्द ऐं औरत जेके ॿ मुजरिम हुया जंहिं ज़िना कई, तव्हां त इंसान इन खां इबरत वठे, तंहिंजे करे तव्हां असांजे मथां बि लाज़िम आहे त इंसान जॾहिं दुनिया जे अंदरि हले त पंहिंजे नज़रुनि जी हमेशह हिफ़ाज़त करे। दुआ कयो अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे बि हमेशह हमेशह पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करणु अता।